प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सेनेट जे चूंडनि जे हवाले सां अॼु ॿ अहम ख़बरूं आयूं आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ऐं हाणोके वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावड़ा जा काग़ज़ बहाल थिया आहिनि, जॾहिं त सेनेटर परवेज़ रशीद ते PTI जे वकील राणा मुदसर एतिराज़ वारायो त उहो पंजाब हाउस जो मक़रूज़ आहे ऐं उनखे मद्देनज़र रखंदे अॼु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान परवेज़ रशीद जा काग़ज़ रद्द करे छॾिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं ऐं गॾोगॾु ॻाल्हाईंदासूं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद अॼु ओपन बेल्ट जे हवाले सां जेके रिमार्क्स ॾिना उन में इहो चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं नून लीग पंहिंजे ई कयल मुआदे तां हाणे फिरी वियूं आहिनि। उन्हनि मुआदो कयो हो त उहे ॻुझी सेनेट जी ॻुझियूं चूंडूं थींदियूं उहे रद्द कंदा, उहे ख़तमु कंदा ऐं उहे ओपन हैंड्स जे ज़रिए उहे चूंड कराईंदा। हाणे उहे ॿई पंहिंजे ई मुआदे तां फिरी विया आहिनि। अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं ऐं गॾोगॾु ॻाल्हाईंदासूं त बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत इदारनि खे टकराव करे हिकिड़ो आइनी बहरान पैदा करणु चाहे थी पई। उहो आइनी बहरान कहिड़ो हूंदो, इन्हनि तमामु तर मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे PTI जे MNA जनाब लाल माली साहब ऐं उन सां गॾोगॾु हूंदो आहे पीपल्स पार्टी जो MPA जनाब सोहराब सरकी साहब। लाल माली साहब, अव्हां सां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अव्हां ते इल्ज़ाम मड़ियो आहे, मतिलबु हुकूमत ते इल्ज़ाम मड़ियो आहे त हुकूमत इदारनि में टकराव चाहे पई, छिकताण चाहे पई ऐं उन सां हिकिड़ो आइनी बहरान पैदा थींदो। उहो आइनी बहरान जेको आहे कंहिं बि सूरत में मुल्क लाइ बहितर न हूंदो। छा चवंदव तव्हां? लाल साईं, मुंहिंजो आवाज़ अव्हां ते अचे? जी जी, इहो जेको स्टेटमेंट आई आहे जी, आवाज़ अचे थो तव्हांखे? जी 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 लाल साहब जी। ॾिसो, बिलावल भुट्टो साहब जो जेको ही स्टेटमेंट आई आहे उहो इन तनाज़ुर में आहे हिकिड़ो रेफरेंस दाख़िल करे रखियो आहे पंहिंजो सुप्रीम कोर्ट में, उन में उनजी ॿुधणी जारी आहे। इहो जेको रेफरेंस दाख़िल आहे उन खां पहिरीं इन्हनि सियासी पार्टियुनि सां सभी खे इनवाइट कयो वियो त इन अहम सेनेट चूंडनि जो जंहिंमें हमेशह मंडी लॻे थी, जंहिंमें वोटर्स ख़रीद कया वञनि था, तव्हां वीडियोज़ आयूं आहिनि था। ऐं इन सिलसिले में असां पहिरीं तारीख़ में पहिरियों दफ़ो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजा 20 MPs जेके हुया प्रीवियस गवर्नमेंट में, उन्हनि खे पार्टी मां कढे छॾियो हुयो। ऐं हाणे तव्हां ॾिठो त हाणे जेको में लॉ मिनिस्टर जेको KP किडवायो त उनखे खां बि इस्तीफ़ा वरिती वई आहे। त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन ॻाल्हि में यकीन रखे थी त हर सूरत में इहो जेको कारोबार आहे, जेको मेंबरनि जी मंडी लॻे थी, इनखे ख़तमु करे हिकिड़ो साफ़ ऐं शफ़ाफ जेको तरीक़ो अपनायो वञे। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त इहा अॼु बि हर पॉलिटिकल पार्टी, सियासी पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, PDM हुजे, इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कनि था त बिल्कुलु ट्रेडिंग थिए थी, माण्हुनि खे मेंबरनि खे ख़रीद कयो वञे थो, करोड़े रुपयनि जी रील पिल थिए थी। ऐं जेके नुमाइंदा अचनि था सेनेट में, उन में कई अहिड़ा हुजनि था जेके सिर्फ़ ऐं सिर्फ़ वोटर्स खे ख़रीद करे पहुचनि था। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकिड़ी वाहिद तंज़ीम आहे जेको तब्दीली जे नाले ते आई आहे। वो इन पूरे निज़ाम में तब्दीली चाहे थी ऐं चाहे थी त कंहिं बि सूरत में इन के कारोबार के बंद कजे ऐं ओपन बैलेट थिए, जंहिं बि पार्टी जूं जेतिरियूं बि सीटूं आहिनि हू उन में खटी अचनि। ऐं अॼु तव्हां ॾिठो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी अवाम जी ॻाल्हि कई आहे ऐं PDM उन सां सफ़ा वाइकी थी वई आहे। तव्हां ॾिठो त ही नून लीग ऐं जेको पीपल्स पार्टी ॿिन्ही हिकिड़ो मुआइदो कयो, जेके मिसाक ही जमहूरियत चवनि था, चार्टर ऑफ डेमोक्रेसी, उन में हिननि पाण ॿिन्ही में जेको इनखे एक्सेप्ट कंदे त इन में हॉर्स ट्रेडिंग थिए थी, बैलेट ओपन थियणु घुरिजे। पर हिननि कॾहिं बि इहा पावर में अचण खां पोइ जुरत कान कई। इहा जुरत सिर्फ़ु इमरान ख़ान करे सघे थो। ऐं बिलावल भुट्टो साहब बयान ॿुधो आहे त ओपन थिए या सीक्रेट थिए त असीं खटंदासीं इलेक्शन, त पोइ देरि छा जी आहे। फौरी तौर ते PDM ऐलान करे त कोर्ट खे बि फ़ैसिले में आसानी थिए, बल्कि उन ते कानून साज़ी बि हिकिड़े ॾींहं में थी सघे। अच्छा, हिन हिकिड़े ॾींहं में कानून साज़ी बि थी सघे थी। सोहराब सरकी साहब, पंहिंजो अॼु जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिकु त इहो चयो आहे त ओपन थिए या सीक्रेट थिए, असां ॿिन्ही लाइ तयारु आहियूं। त पोइ जेको सुवालु उथारियो आहे लाल माली साहब त पोइ अव्हांखे एतिराज़ कहिड़ा आहिनि, पोइ ओपन बेल्ट ते एतिराज़ कहिड़ो? ऐं ॿियो, अगरि जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहो इल्ज़ाम बि मड़ियो आहे त हुकूमत इदारनि में टकराव चाहे पई, छिकताण करणु चाहे पई, उहो इदारनि में छिकताण कीअं? वॾी महिरबानी तव्हांजी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहो कोर्ट जो बिल्कुलु पावर न आहे। जेके बि सीनियर सियासतदान आहिनि, इहो पार्लियामेंट जो पावर आहे। पार्लियामेंट आइन में का बि तब्दीली करे सघे थी।
ठीकु आहे। हे भई आहे कोर्ट में, मुंहिंजे ख़्याल में कोर्ट में वञण जी ज़रूरत कोन हुई, एडवाइस वठनि था। मां इहो सम्झां थो अल्टीमेटली इहो फ़ैसिलो जेको ईंदो इहो ई ईंदो त पार्लियामेंट में वञी करे इहो फ़ैसिलो थिए। अच्छा बिला ॻाल्हि कई आहे जी। उहा इहा त कोर्ट में हे मामले खे खणी विया आहिनि ऐं ॿाहिरां जेकॾहिं कोर्ट ख़ुदा न ख़ास्ता कोई बि अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो जेको कंट्रावर्शियल हुजे, इदारा आहे वॾो सुप्रीम कोर्ट, उहा कंट्रावर्शियल थी वेंदी, प्रॉब्लम ऐं हे मुल्क जेको हले थो गवर्नमेंट पूरो जेको निज़ाम आहे 1973 जे आइन तहत हले थो ऐं हिन वक़्तु जेको आइन आहे उन में सीक्रेट बैलेट आहे ऐं तव्हां पाण ॾिठो सदर साहब ऑर्डिनेंस आयो ऐं उन खां पोइ वरी हे असेंबली में बि आया, असेंबली में बि कोशिशि कई सब सीनियर सियासतदान जेके सरगी साहब अव्हांखे बि ओपन बिल ते एतिराज़ न आहे, हुकूमत बि चाहे थी पई त ओपन बिल थियणु घुरिजे, पोइ ओपन बिल में छा रुकावटूं कहिड़ियूं आहिनि? ॾिसो हिकिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि, पार्लियामानी तरीक़ा हूंदा आहिनि, पार्लियामेंट्री आदाब हूंदा आहिनि, इख़लाक़ हूंदो आहे, तमीज़ हूंदी आहे। अच्छा ऐं उनजी टाइम हिननि कंहिं बि शइ खे नथा, हाणे मथो अची करे इलेक्शन बीठी आहे जी, हाणे गुजरात में जेके बि कानून पास थींदा उहे ज़ाहिर आहे जेके उहे बिल्डोज़ करण वारी ॻाल्हि हूंदी। अच्छा एतिरो टाइम पहिरियों हिननि खे जेकॾहिं अहिड़ो शौक़ु हुयो त हाणे हिननि खे 2.5 साल गुज़री चुका आहिनि पर हिननि उन में अॻु भराई कोन कई। हाणे बार इहा ॻाल्हि रिपीटेशन थींदी त पाण ॾिठो त सेनेट जे चेयरमैन खे अदम एतमाद आयो, हिननि उन में जेकी अदम एतमाद फेल वियो 14 सेनेटर जेके हा अपोजिशन जा जॾहिं बीठा त उन्हनि चेयरमैन सेनेट ते अदम एतमाद कयो, जॾहिं वोट आयो त 14 सेनेटर फिरी करे उन पुराणे चेयरमैन सेनेट खे वोट कयो। उन महिल पहिरीं काथे अच्छा उन महिल उन्हनि खे इंसाफ़ नज़र अचे पियो, इहा जुरत जेको इमरान खान माली साहब चए पियो, इहा जुरत उन टाइम ते ॾेखारिया। ठीक है अवां सम्झो पिया त हिन वक़्तु टाइमिंग जेका आहे उहा सही कोन्हे ऐं उन करे जेको आहे इहा आइनी तरमीम नथी थी सघे ऐं ॿियो जेको रवैया आहिनि उन्हनि ते उन्हनि जी अव्हांखे शिकायत आहे। अच्छा लाल वाली साहब, वॾो मुक़ाबिलो जेको असांखे नज़र अचे थो पियो सेनेट जे चूंडनि जे हवाले सां उहो आहे यूसुफ रज़ा गिलानी ऐं हफ़ीज़ शेख जे विच में। अॼु हफ़ीज़ शेख साहब मदद घुरी आहे जहांगीर तरीन खां, ऐं जहांगीर तरीन जंहिं ते अव्हांजी पार्टी बल्कि हुकूमत इहो अव्हां इंक्वायरी कई हुई, उन में साबित थियो त उहो खंडरी स्कैंडल में मुलविस आहे। हाणे अव्हांजो सेनेटर उन खां मदद पियो घुरे, इहो कीअं आवाम खे ॿुधाईंदो त हिकिड़ो माण्हू जेको खंडरी स्कैंडल में मुलविस हुजे उन खां ई अव्हां मदद पिया घुरो? हाणे 2 टे ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ु करियां। हिकिड़ो त मूंखे सकी साहब जो आवाज़ बिल्कुलु कोन आयो, इन करे मूंखे ख़बर न आहे त हुननि छा चयो। अच्छा जेसिताईं तव्हां ॻाल्हि कयो पिया टाइमिंग जी त ॾिसो मीसाक जमहूरियत कॾहिं थियो, हाणे त लॻभॻि उन खे 20 साल थियण ते अचनि था जेको मीसाक जमहूरियत थियो हो ऐं जिते ॿिजी सियासी पार्टियुनि गॾिजी हिकिड़ो फ़ैसिलो कयो, पर अॼु इहे ॿई सियासी पार्टियूं चवनि थियूं त ही सही टाइम न आहे। सही टाइम न आहे जो मक़सदु असांखे हिकु दफ़ो अञा बि जेको आहे हॉर्स ट्रेडिंग में इन्वॉल्व थियण ॾियो ऐं करप्शन में इन्वॉल्व थियण ॾियो। हाणे जेसिताईं तव्हां ॻाल्हि पुछी आहे जहांगीर तरीन जी ऐं हफ़ीज़ शेख साहब जे राब्तनि जी, हफ़ीज़ शेख साहब यकीनी तौर ते उते जेको आहे हिकिड़ो असांजो उम्मीदवार आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जो इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी लाइ, हू पंहिंजो कैनवसिंग करे पियो, पंहिंजो वर्क करे पियो, हू कंहिंखे सां राब्ता करे पियो, उहो हुनजो हक़ आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे प्लेटफॉर्म तां जेको आहे जहांगीर तरीन हुनजी मदद न पियो करे, हू हुन चयो आहे पाण पंहिंजो जुमिलो आहे त मुंहिंजो ज़ाती दोस्त आहे हफ़ीज़ शेख साहब ऐं हुनजी भरपूर मदद करियां थो। जेसिताईं हू लालवानी साहब जहांगीर तरीन हिन वक़्तु पार्टी जो हिसो आहे या न आहे? मुंहिंजी ॻाल्हि ख़तमु थियण ॾियो। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त जेसिताईं तव्हां खंड करप्शन केस जी ॻाल्हि कई त उन में तव्हां रिसेंटली तव्हां ॿुधो हूंदो त जेके बि इन में खंड जी चोरी में जेके बि शुगर मिल्स इन्वॉल्व हुयूं उन खे 385 बिलियन रुपीज़ जी रिकवरी लाइ FBI जा लेटर ॾिना विया आहिनि।
जेसि ताईं जेको आहे तव्हां ॾिठो त जहांगीर तरीन साहिबु जेको हो असांजी पार्टी जो जनरल सेक्रेटरी हो ऐं इन्हनि फ़ैसिलनि जे अचण खां पोइ ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जे अचण खां पोइ उहो असांजी पार्टी जो जनरल सेक्रेटरी बि न हुयो ऐं हाणे कंहिं उहिदे ते न आहे। हाणे मेंबर पार्टी जो हिसो आहे, मेंबर आहे, या हिन वक़्तु हुन पार्टी सां कंहिं क़िस्म जो को तालुक़ कोन्हे? हिते जेको तव्हां ॾिसो पिया गुज़िरियल जेकॾहिं हिसो आहे कमीशन जी जेका रिपोर्ट आई उन कमीशन जी रिपोर्ट खां पोइ तव्हांखे किथे बि जेको पार्टी सरगर्मियुनि में तव्हांखे पार्टी सरगर्मियुनि भले नज़र न बि अचे, पार्टी सरगर्मियुनि भले नज़र न बि अचे, पर पार्टी जो हिसो आहे या न आहे? पाकिस्तान तहरीक इंसाफ जो को बि माण्हू मेंबर थी सघे थो ऐं कई माण्हू मेंबर आहिनि जिन जी हिकिड़ी ज़ाती हैसियत में हू पंहिंजो ऑप्ट कनि था त असीं पार्टी जी मेंबरशिप में वठो ऐं मेंबरशिप में हुनजी को बुनियादी मेंबरशिप मुअतल थियल न आहे। बुनियादी मेंबरशिप मुअतल थियल न आहे। ठीकु है। अच्छा सर्की साहब, अवां केतिरा पूर उम्मीद आहियो त यूसुफ रज़ा गिलानी खे अवां नामज़द त कयो आहे PDM, हाणे अवांखे JU आहे ऐं नून लीग ऐं ॿियूं जमातूं आहिनि उहे अवांखे सपोर्ट कंदियूं ऐं अवां वफ़ाक़ी में हिकु वॾो मुक़ाबिलो आहे उहो खटेंदो, बल्कि असां ईअं न थिए जो जे सेनेट जी चूंडुनि में नज़र आयो त अवां सभु हुयो त गॾु, पोइ आख़िरी टाइम ते जेको धकु थियो उहो हिन दफ़े ॿीहर यूसुफ रज़ा गिलानी सां न थिए। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां पाण ॾिसो था जाकू खां वठी यूसुफ रज़ा गिलानी साहब कैंडिडेट थियो आहे, हुकूमत जी छा सूरत हाल? छा सूरत हाल आहे हुकूमत जी? छा सूरत हाल आहे सर्की साहब? छा सूरत हाल आहे हुकूमत जी? ख़राब सूरत हाल आहे ऐं परेशान आहिनि, टेंशन में आहिनि। अच्छा। बार बार मीटिंग ऐं सिलेक्टर्स खे चवनि था त असांजी मदद कयो। अच्छा। ऐं ईअं थो त सिलेक्टर उन्हनि जी मदद न कंदा। अच्छा। इंशाअल्लाह ताला PDM हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु आहे ऐं यूसुफ रज़ा गिलानी हिकिड़ो बाअसूल ऐं पॉलिटिकल वर्कर आहे, उन तमामु घणी ख़िदमत कई आहे पाकिस्तान जी। ऐं मां इएं सम्झां थो त ज़मीर जो आवाज़ सम्झदे खोड़ अहिड़ा माण्हू जेके हुकूमत में आहिनि जेके सियासी सोच रखनि था उहे यूसुफ रज़ा गिलानी खे वोट कंदा ऐं इंशाअल्लाह ताला यूसुफ रज़ा गिलानी साहब भारी अक्सरे सां खटींदा। ऐं जहिड़े तरह जी जी इस्लाम में हले थी या उन्हनि जे फॉर्म ते जेके ऑब्जेक्शन हिननि गैर ज़रूरी जेके ऑब्जेक्शन जेके हिन रेज़ कया उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। उन्हनि जी जेकी परेशानी उहा नज़र अचे थी। अच्छा। हमेशह इहा ॻाल्हि कई आहे, पहिरियों बि इहा ॻाल्हि कई आहे। अच्छा। त फ्री ग्राउंड मिले, इक्वल जेकी आहे माण्हुनि खे मौक़ो मिले, पॉलिटिक्स ते ॿिए कंहिंजी इन्वॉल्वमेंट न हुजे, मैदान सियासतदाननि जे लाइ खुलियल हुजे, पोइ अखाड़े में मुक़ाबिलो थिए जेको सियासतदान कामयाब थिए। चलो बाक़ी विच में ॿी का ताक़त अची करे कंहिंजी मदद कंदी, जीअं सेनेट जे चेयरमैन जी अदम एतमाद वारी सूरत हाल पैदा थी थी सघे थो। ऐं मुंहिंजे ख़्याल मां सम्झां थो त जेके पार्टियूं ऑन रोड आहिनि, PDM जो जेको बयानियो आहे जी उन खे बि माना इहा ॻाल्हि सही साबित थींदी जेकॾहिं का इंटरफेरेंस थी। जेकॾहिं को इंटरफेरेंस न थी त पोइ अॻे ख़बर पवंदी पॉलिटिक्स जेकी आहे हाणे क्लियर आहे। विच में जेके ताक़तूं आहिनि या जेकी सपोर्ट आहे उहा तव्हांखे पाण ख़बर आहे त उहे जेके सपोर्ट आहे उहा न रहंदी त पोइ इंशाअल्लाह ताला वॾी कामयाबी मिलंदी। अच्छा भला सर्की साहब, को राब्तो थियो आहे हफ़ीज़ शेख जो जहांगीर तरीन खे, इन सां इनखे अवां कीअं था ॾिसो? जहांगीर तरीन हुन जी कहिड़े क़िस्म जी मदद करे सघे थो? अर्ज़ु ॿुधायां तव्हांखे त तव्हां पाण ॾिठो त जेकी सूरत हाल हिते रही आहे, जहिड़े नमूने सां फेडरल गवर्नमेंट ठही या जेको जहांगीर तरीन जो डिस्क्वालिफिकेशन खां पोइ जेको किरदारु रहियो, जहिड़े नमूने सां हुनजो जहाज़ अॻे पोइ हले पियो पूरे पाकिस्तान में, आज़ाद उम्मीदवार जहिड़े नमूने सां वठी करे उन्हनि खे वञी करे तहरीक इंसाफ जो झंडो फहिरायो वञे पियो, उहो सभु ऑन द रिकॉर्ड आहे। उन खां पोइ खरबे रुपए जी जेकी करप्शन थी, जेके तव्हां पाण ॾिठा त तहरीक इंसाफ जेको नारो हयो त असां केर बि हुजे, ऐं इहा ॻाल्हि कई इमरान ख़ान त असां मदीने जी रियासत क़ाइमु कंदासीं। मदीने जी रियासत में त बाबा
इहो थींदो त जेकॾहिं तव्हांजो पुटु हुजे, फैमिली मेंबर हुजे, उन जे ख़िलाफ़ बि उहो ई इंसाफ़ थींदो जेको आम इंसान जे ख़िलाफ़ इंसाफ़ ठीक थिए। ठीक उहो त नज़र नथो अचे। हाणे ठीक है। ॿियो हिकिड़ी सेनेट जी इलेक्शन जे लाइ जंहिं पार्टी उन जहांगीर तरीन खे डिसऑन कयो, हिकिड़ी सेनेट जी इलेक्शन जे लाइ वरी हाणे उन सां राब्तो कयो अथव। हाउ इट इज़ पॉसिबल? तव्हां कीअं सम्झो था त जेतिरे ताईं प्राइम मिनिस्टर या PTI हफीज़ शेख साहब खे न चयो हूंदो त लाल माली साहब तो चए पियो न, तो उनजो ज़ाती दोस्त आहे, ज़ाती तालुकात त माण्हू कंहिंजा बि कंहिंसां थी सघनि था, ऐं ज़ाती मदद त माण्हू कंहिं बि कंहिंखां वठी सघे थो। ज़ाती न आहे, ज़ाती न आहे, न बिल्कुलु ज़ाती न आहे। मां इनखे ज़ाती नथो सम्झां। चलो भला लाल माली साहब खां इहो, लाल माली साहब हाणे सरकी साहब ॿ ॻाल्हियूं थो करे। चए थो त हिकु त जहांगीर तरीन खां जेका मदद थो घुरे हफ़ीज़ शेख, उहा ज़ाती न आहे, उहा पार्टी जे प्लेटफॉर्म तां। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि सिलेक्टर्स मदद नथा कनि त पोइ यूसुफ रज़ा गिलानी मात ॾेई छॾींदो हफ़ीज़ शेख खे। हाणे सां त ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ु करियां। पहिरीं ॻाल्हि त यूसुफ रज़ा गिलानी सां वॾी ज़्यादती थियण वारी आहे। अच्छा, यूसुफ रज़ा गिलानी साहब पहिरियां टिकट घुरियो पंजाब मां, जितां नून लीग उन्हनि खे ॾाढो आसानी सां सेनेट में चूंडाए सघे पई। पर छाकाणि जो तव्हांखे यादि हूंदो पंहिंजो मौलाना फज़ल रहमान ऐं नवाज़ लीग गॾिजी हिकिड़ी मूव कई चेयरमैन सेनेट खे हटाइण जी। जॾहिं उहो मूव थी तॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी नून लीग खां ऐं हुननि ॿिन्ही पार्टियुनि खां धोखो कयो ऐं संजराणी के जे ख़िलाफ़ जेका मुहिम हुई, जेका नो कॉन्फिडेंस जी मूव हुई, उन खे हुननि नाकाम कयो हो। त हाणे जेको नवाज़ लीग आहे ऐं जेका आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां असेंबली में माण्हुनि सां मिलूं था, सेनेटर्स सां, MNAs सां, हुननि जो इहो आहे त इहो हाणे हुन लाइ वक़्तु अची वियो आहे त हू पंहिंजो उहो बदिलो वठनि ऐं इहो बदिलो नवाज़ लीग जेका आहे वठंदी यूसुफ गिलानी खां। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि, बिल्कुलु तव्हां ॾिसो, नंबर ॿी ॻाल्हि, जेकॾहिं ही ट्रांसपेरेंसी ते यकीन रखनि था सिलेक्टर्स, छा लाइ सिलेक्टर्स था ही ॾिसनि था? सिलेक्टर्स लाइ ही ॾिसनि था, हाणे त इहा ॻाल्हि का ढकियल छुपियल न आहे। जेके हिननि खे ज़मानतूं मिलनि पियूं, जहिड़े क़िस्म जूं हिननि खे सहूलियतूं मिलनि पियूं, त उहो त आहे जेको इंसाफ़ जे विचार अचण जी कोशिश करे पियो। ऐं इहो हाणे घणा ॾींहं न हलंदो ऐं हिननि खे घुर्जे त ही ओपन वोट जी सपोर्ट कनि ऐं जेको जंहिंसां रुगो ट्रांसपेरेंसी अची सघे, जंहिंसां माण्हू ॾिसी सघनि त कहिड़ी पार्टी कहिड़े तरीक़े सां पंहिंजा उम्मीदवार नामज़द कया आहिनि। जी तव्हां जेके सिंध में जेके हिन पार्टी उम्मीदवार नामज़द कया आहिनि उन जो बि तव्हांखे चङी तरह खां ख़बर आहे। तो लिहाज़ा जेकॾहिं ऐं सिलेक्टर्स लाइ ही चवनि था जेके पाण जेको इहो 2-3 महीने जी ॻाल्हि आहे त वञी रावलपिंडी में किथे वञी हिन जी पार्टी लीडरशिप डिनर कया ऐं हींअर तव्हां रिसेंटली जेको तव्हां हींअर काथे डिनर कया? लाल माली साहब किथे डिनर थिया? वो अची चुको आहे। उहो गेट नंबर 5 जी ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे, इहा का लिखियल छिपियल न आहे। हिन जी लीडरशिप उन खां डिनर करे आई आहे ऐं मरियम नवाज़ जो जेको हींअर बयानु ॾिनो उहो बि तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त मूंखे छा डिसाइड थियो गेट नंबर 5 वारे डिनर में? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, मरियम नवाज़ जो जेको ताज़ो बयानु आहे त जेको आहे मूंखे मुंहिंजी तवसाइन आहे हुकूमत मूंखे ॿाहिरि हुकूमत को दरख़्वास्त न ॾींदुसि त हू जेको आहे मूंखे ॿाहिरि वञण ॾे। इन मां तव्हां ॻाल्हि सम्झी वञूं त हाणे PDM जे फुकड़े में हवा निकिरी वई आहे। हिननि जी पूरी क़यादत कोशिश करे थी त के नमूने हिननि खे एनआरओ मिले, ही मुल्क मां भॼी पंहिंजी जान आजी कराइण। पर इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदव असांखे इस ताईं कानून साज़ी में मुश्किलातूं आयूं आहिनि। सेनेट में अक्सरियत हासिल करे सख़्त क़िस्म जी कानून साज़ी कई वेंदी जंहिंजे तहत हिननि चोरनि जो रस्तो जेको आहे। लाल माली साहब, इहो गेट नंबर 5 वारी जेका अवां ॻाल्हि कई, अव्हांखे कंहिं ॿुधायो त गेट नंबर 5 ते विया आहिनि, उते छा डिसाइड थियो इहो थोरो ॿुधाइजो असांखे। PDM में ई तमामु घणो एक्टिव थिया हिननि जो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, PDM ठही छा? PDM छा ते ठही? PDM ठही ही त असीं सिलेक्टर्स जे ख़िलाफ़ आहियूं, इमरान ख़ान जे ख़िलाफ़ न आहियूं। हाणे हुननि जो बयानियूं छो तब्दील थिया हुते मानी खाइण खां पोइ? हाणे जो बयानियूं इहो आहे त असांखे हुननि सां त का शिकायत आहे कान, असांखे त शिकायत आहे इमरान ख़ान खां। त इहो बयानियूं चेंज थी वियो, हुननि जो सॼो स्टाइल चेंज थी वियो, हुननि जो सॼो एटमॉस्फेयर चेंज थी वई ऐं हिननि खे जमहूरियत जी
जेका आहे हिननि सम्झो त असीं ॿ पार्टियूं हूंदासीं ऐं हमेशह वंड वर्च करे असीं पिया खाईंदासीं, असांखे केरु पुछण वारो न ईंदो। इहो इमरान ख़ान जे अचण खां पोइ ही जेके गैर फितरी तादा पीडीए में सभु उहे पार्टियूं आहिनि जेके हिक ॿिए जे ख़िलाफ़ कमु कंदियूं आहिनि गुज़िरियल 30 सालनि खां, उहे हाणे वाइफियूं थी पियनि। इहो अवाम बि सम्झे थो ऐं न रुॻो इनखे सेनेट में हिकिड़ी तारीख़ी शिकस्त थींदी ऐं तव्हां ॾिसजो त 26 मार्च ते ही पंहिंजे घरां निकिरण जहिड़ा बि न हूंदा। अच्छा ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा सरकी साहब, लाल माली साहब त वॾा दावा पियो करे, पियो चयो त हिकु त अवां 5 गेट नंबर 5 ते अवांजी क़यादत जेका आहे उहा डिनर करे आई आहे, उनखां पोइ अवांजो नैरेटिव चेंज थियो। पहिरियां अवां चयो पिया अवां सिलेक्टर्स जे ख़िलाफ़ु आहियो, हाणे अवां चओ था अवां हुकूमत जे ख़िलाफ़ु आहियो, ऐं 26 मार्च ते तव्हां घरां ई न निकिरी सघंदो। लाल माली साहब तमामु वॾी ख़तरनाक ॻाल्हि कई आहे। अच्छा, जेकॾहिं इहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो या को ॿियो माण्हू चए थो त उन ते सख़्तु कावड़ अचे थी, ऐं उहे एतिरे ताईं जो तव्हां पाण ॾिसो त जेको आहे बयान बि अची वञनि था ऐं हिननि जे लाइ फ्री आहे, हिननि जे लाइ फ्री आहे, ॿुधाइनि था, एड्रेस बि ॿुधाइनि था। अच्छा, असां त हाणे सिलेक्टर चऊं था, सिलेक्टर माना कोई बि थी सघे थो, हिकु मुबहम ॻाल्हि कयूं था, हा, उन ते बि असां ते एॾी कावड़ अचे थी। अच्छा, हे त मां हैरान कुन ॻाल्हि आहे इहा माली साहब जी, त सभु एड्रेसूं बि ॿुधाए थो, सभु कुझु ॿुधाए थो, त हाणे उन में त हाणे मां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि करे। न हू त चए थो पीडीएम जेको नैरेटिव खणी हले पई, उहो नैरेटिव ई चेंज थी वियो आहे। न न कतई तौर जेकॾहिं इहा हिननि मां त इहा हमेशह इहा ॻाल्हि कई आहे, जेकी हिननि जे मथां हथु आहे हुयो, जेकॾहिं उहो हथु ख़तमु थी वञे त इहो मां तव्हांखे अॼु हिते तव्हांजे प्रोग्राम में ॿुधायां थो। कंहिंजो हथु आहे सरकी साहब? अवां बि मुबहम ॻाल्हियूं था कयूं न, कंहिंजो हथु आहे? थोरो नाज़रीन खे असांखे ॻाल्हि वाज़े त ख़बर पए। न उहो त क्लियर कट हुयो, असांजो जेको बयानी हो उहो इहो त इलेक्शन रिग्ड थी आहे, हे हुकूमत सही न आहे। चलो हथु कंहिंजो आहे? इन्हनि जे मथां कंहिंजो हथु आहे? उहो जंहिंजो हथु आहे त उहे सभु जेके आहिनि ॻाल्हियूं क्लियर थी वियूं, ऐं जेको पाण माली साहब जंहिंजो इशारो ॾिए पियो, ठीकु, त हर कंहिंजो इशारो उन जे तरफ़ हुयो। अच्छा, हा, उन में का ढिकल लिकल ॻाल्हि कोन्हे। चलो हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि करनि था, मूंखे उहा सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। अवांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त 26 मार्च ते मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे त हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि जेकॾहिं इहा माली साहब इहा ॻाल्हि करे थो जी, त बाबा उहो गेट नंबर 5 ते मुलाक़ात थी आहे, ॿी थी आहे, मां त मुलाक़ात खे बिल्कुलु डिनाए कयां थो, सवाल ई पैदा कोन्हे। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आहे, सिर्फ़ु मां एतिरो चवां थो त जेको आशीर्वाद जो हथु आहे, जेकॾहिं उहो हथु मथो हिननि जे लही वञे त 48 कलाक बि न हली सघंदा। हा, हे लॉन्ग मार्च जेकी थींदी, माली साहब चए थो घर खां निकिरण जहिड़ा न हूंदा। लॉन्ग मार्च जॾहिं थी पोइ तव्हां पाण ॾिसंदा वे, ऑन द रिकॉर्ड इहा मां ॻाल्हि कयां थो, जॾहिं माण्हू निकिता पोइ तव्हांजी ॻाल्हि साम्हूं हूंदी त पोइ ॾिसो त छा थो थिए। ख़बर ई न आहे, हे पॉलिटिकल पार्टी न आहे, हे इहा जीअं किंग्स पार्टी ठही, काफ लीग इहा ठही, किथे आहे काफ लीग? ऐं हाणे जीअं हे जहिड़े नमूने सां इहा ॻाल्हि जेकी आहे ऑन द रिकॉर्ड आहे, सभिनी खे ख़बर आहे, तव्हां बि सम्झो था इन ॻाल्हि खे, हर माण्हू खे इहा ख़बर आहे। सुभाणे इंशाअल्लाह ताला जॾहिं इहा पीडीएम निकिती, पॉलिटिकल मूवमेंट हलियो, त हे उन जे साम्हूं कोन बीह सघंदा। तव्हां पाण ॾिसो था जेकी हिते म्यांमार में जेकी सूरत हाल आहे, ऐं उते बग़ावत थी आहे, पर जॾहिं अवाम निकितो आहे त ज़ाहिर आहे जॾहिं अवाम निकिरंदो त पोइ मतिलबु हे त जहिड़े नमूने सां जेकी पहिरें ॾींहं खां वठी असांजी जेकी वॾे में वॾो जेको असांजो इतराज़ आहे त हे इलेक्शन खटे कोन आया आहिनि। चलो हिननि खे ज़बरदस्त इहो अवांजो एतिराज़ त पहिरें ॾींहं खां आहे, हाणे ॾिसणो इहो आहे त ॿियो पीटीआई उनखे कीअं फेस थी करे। अच्छा लाल माली साहब, सिंध मां जेके अव्हांजा उम्मीदवार आया आहिनि उन ते ॾाढी त अव्हांजी ख़ुदि पार्टी जे अंदरि तमामु घणी तनक़ीद थी, त भला फैसल वावड़ा जेको ख़ुदि MNA आहे, न सिर्फ़ु MNA आहे, वफ़ाक़ी वज़ीर आहे, उनखे सेनेट जी टिकट ॾियण जी कहिड़ी ज़रूरत? अच्छा, पहिरियों तव्हांखे अर्ज़ु करियां, जेका सरकी साहब ॻाल्हि कई जी, असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी ते बि कंहिंजा हथ हुया, इन करे सिंध में उन्हनि हुकूमत ठाही, न त जेको उनजी कारकर्दगी आहे, जहिड़े नमूने माण्हू ख़ुदकशियूं कनि पिया, जहिड़े नमूने पार्कर में ॿारड़ा मरनि पिया, जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे, कल तव्हां जेको ॾिठो
दादू में हिकिड़ी 3 साल ॿारड़ी खां जेको ज़ुल्म ज़्यादती थियो थी, ऐं उन खां पोइ जॾहिं अस्पताल पहुता त दादू जहिड़े शहर में लेडी डॉक्टर कान हुई। हिन जी इहा ओवरऑल मजबूरी कारकर्दगी आहे। इहे सिर्फ़ु कंहिंजे हथ जे करे ही पाण मौजूदु आहिनि। जेकर हिननि खां हथ खॼी वियो त ही रुॻो रोज़ बि ॿुधो था त 15 MPN जो फॉरवर्ड ब्लॉक, 20 ब्लॉक APS जो फॉरवर्ड ब्लॉक, ये त ठहिया वेठा आहिनि। बसि हिननि जी वञण जी, हिननि जा रुॻो हथ खॼण जी देरि आहे, ही पाण न रहंदा। हिकिड़ी ॻाल्हि अच्छा तव्हांखे करणु चाहियां थो, जेको तव्हां ॻाल्हि कई फैसल असल वावड़ा में फैसल वाडा जी ऐं अबड़ो साहब जी जी उन लाइ त तव्हां ॾिठो उनखे फैसल वाडा त असांजो हिकिड़ो पुराणो जेको आहे ख़ान साहब जो, इमरान ख़ान साहब जो साथी रहियो आहे ऐं उनखे मेरिट टिकट थियो आहे, छाकाणि त उनजी पॉसिबिलिटी आहे त उनखे डिस्क्वालिफिकेशन थिए। ऐं अबड़ो साहब जेको आहे तव्हां ॾिठो ठीकु गुज़िरियल दफ़े जॾहिं इमरान ख़ान लाड़काणो वियो त अबड़ो साहब जी मेज़बानी में हो ऐं हुते बाक़ाइदे शमूलियत इख्तियार कई। हाणे ॻाल्हि इहा न आहे, ॻाल्हि इहा आहे त अपोज़िशन सिंध जी जेका अपोज़िशन आहे हू जी 2 सिंधी जी जेके आहिनि सेनेटर्स चूंडाए पई, सही हफ़ीज़ शेख साहब खे, अच्छा अबड़ो साहब खे ऐं पंहिंजो साईं यूनुस साईं खे। हाणे जो पीपल्स पार्टी असल में हिननि खे तकलीफ़ इहो आहे त हाणे सिंध जे माण्हुनि खे जवाब छा ॾींदा। ही पीपल्स पार्टी जेको प्योरली सिंध जे ॿाराड़ी जे वोटनि तां खटी अचे थी, सिंधी माण्हुनि जे वोट तां खटी अचे थी, उहो पंजाब मां माण्हुनि खे घुराए सेनेटर करे थी। पलूषा खान खे पंजाब मां घुराए सिंध में सेनेटर कनि था। ही उहे माण्हू आहिनि जिन कॾहिं बि सेनेट में सिंध जो आवाज़ न आहिनि पढ़िया। हाणे उन्हे खे बुनियाद बनाए ही अहिड़े क़िस्म जी तनक़ीद कनि था त हिननि जो जेको ठीक है लालवानी साहब अवां जो मौक़िफ़ आयो। सरकी साहब वक़्तु बिल्कुलु असां वटि घटि आहे, मुख़्तसर ॿुधायो को लालवानी साहब सवाल उथारियो। तव्हां वटि सिंध में को उम्मीदवार ई कोन हो जो अवां पंजाब मां उम्मीदवार खणी आया हो ऐं सिंध जे कोटा ते उनखे चूंडायो पिया? असां जेके बि टिकेट उहे पॉलिटिकल वर्कर आहिनि, सिंध जा बि आहिनि ऐं उहे सभु असांजी पार्टी जा आहिनि ऐं उहा पार्टी किथे किथे ज़रूरत महसूसु कंदी आहे त को माण्हू आणींदा आहिनि। हिननि जा त पार्टी जा बि न आहिनि। फैसल वाडवा जेकॾहिं पहिरियों ग़लति हिकिड़ो साबिक़ में न थियो, उन जेको 72-73 जेको आयल आहे शेक आहे, उन में जेको आहे उन में पूरो नथो पए, साबिक़ में न थियो, उन में क़ौमी असेंबली में डिस्क्वालीफाई, उनखे ज़ोरी सेनेट में आणनि। हिननि जो इंसाफ़ त इहो आहे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कूड़ हणी करे ग़लति बयानी करे MLA थिए, फेडरल मिनिस्टर थियो आहे, जेकॾहिं सीट वञे थी, हिकिड़ो धोखो करे ऐं उन खे वरी सेनेटर करे वरी जेको उनखे कंटिन्यू कंदा, यार इहो वॾी महिरबानी सुराब सरकी साहब, लाल माली साहब, अवां ॿिन्हिनि मौज़ूद महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन हिते वठो था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार सेनेट जी चूंडूं ओपन बेल्ट कराइण जे हवाले सां अॼु सुप्रीम कोर्ट में हिकु पिटीशन हले पई। उन में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना आहिनि त नून लीग ऐं पीपल्स पार्टी पंहिंजे मुआदे तां फिरी वियूं आहिनि। उन्हनि वाइदो कयो हो त सेनेट जी चूंडूं यकीन ॻुझे नमूने सां कराइण न करायूं वेंदियूं, बल्कि ओपन बेल्ट सां करायूं वेंदियूं। वरी प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाईंदासूं, गॾो गॾु ॻाल्हाईंदासूं त बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत इदारनि जे विच में छिकताण पैदा करणु चाहे थी पई। उहा छिकताण जेका आहे उहा आइनी बहरान खे जनम ॾेई सघे थी। अगरि इन तरह जो को आइनी बहरान पैदा थींदो त पोइ उहो मुल्क में कीअं हूंदो, इन ते ॻाल्हाईंदासूं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे ॿिनि नाले वारे कानूनदान ऐं तजनिकारनि जनाब शुआब ओस्तो साहब ऐं हुन सां गॾु गॾु हूंदो ख़्वाजा नवीद साहब। शुआब साहब, अव्हां खां शुरूआत पिया कयूं त कीअं था ॾिसो, अगरि को अहिड़ो को फ़ैसिलो अची थो वञे जेको आइन सां टकराव में हुजे त पोइ अव्हां सम्झो था पिया त को मुल्क में ईंदड़ ॾींहंनि में आइनी बहरान जनम वठी सघे थो? ॾिसो, हिन वक़्तु शायदि पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे त PTI जी सरकार जेको आहे सो हिकु ई वक़्तु साॻे ई मसइले ते नेशनल असेंबली में बि बिल पेश कयो आहे अमेंडमेंट जो जी, सुप्रीम कोर्ट में रेफरेंस मोकिलियो आहे ऐं हुन सां गॾो गॾु हिकिड़ो ऑर्डिनेंस बि जारी करे छॾियो अथऊं जी। सो कंहिं हद ताईं बिलावल भुट्टे जी जेका इहा ॻाल्हि आहे उहा दुरुस्त आहे त PTI जी सरकार जेका आहे उहा मां सम्झां थो या त कंफ्यूज़ आहे या ॼाणी बुझी हिकु ई वक़्तु टिनि इदारनि में साॻे ई मसइले ते जेको आहे सो मामिलो खणी वञणु यकीनन इन सां घटि में घटि हिकिड़ो मुंझारो पैदा थींदो, टकराव पैदा थींदो। ऐं मूंखे इन करे बि थोरी गणती ज़रूरु आहे त सुप्रीम कोर्ट में जंहिं तरीक़े सां इहो मामिलो पए हलियो
जी इहो बिल्कुलु ॾाढो हैरान कुन आहे, छाकाणि त रेफरेंस में जेको सवाल उथारियल आहे उहो तमामु महदूद आहे। उन में इहो सिर्फ़ु इहो ई पुछियो वियो आहे त छा सीक्रेट बैलेट जेको आहे सो उनजे तहत इलेक्शन थियणु घुरिजनि या का गुंजाइश आहे त हिन में 226 जेको आर्टिकल आहे उनखे उनजी तशरीह छा अहिड़े तरीक़े सां करे सघिजे थी जो सीक्रेट बैलेट न थिए जी। पर जंहिं तरीक़े सां उते प्रोसीडिंग शुरू थी वियूं आहिनि उनजो रुख त बिल्कुलु ॿिए तरफ़ थी वियो आहे ऐं सिधो सो मामिलो जेको आहे सो ईअं थो लॻे ॼण त हाणे हिकिड़ो सियासी मसइलो पैदा थी वियो आहे जेको सुप्रीम कोर्ट में डिस्कस थो थिए। अच्छा। ऐं इन सां गॾोगॾु जेका इलेक्शन कमीशन जी जेका आइनी हैसियत आहे उहा बि काफ़ी मुतासिर थी थिए, छो त सुप्रीम कोर्ट बि जेको आहे सो इलेक्शन कमीशन जे मामलनि में दस्तंदाज़ी नथी करे सघे, छाकाणि त सुप्रीम कोर्ट जो कमु आहे बेसिकली आइन जी तशरीह करणु। सुप्रीम कोर्ट जो इहो बिल्कुलु कमु कोन्हे त सियासी पार्टियूं पाण में कहिड़ा मुआहिदा थियूं कनि, कहिड़ा मुआहिदा तोड़ीनि थियूं, छा थियूं चवनि, छा थियूं नथियूं चवनि, इहो कमु सुप्रीम कोर्ट जो न आहे। सुप्रीम कोर्ट हिनखे मॉनिटर कंदी ई कोन्हे। सुप्रीम कोर्ट पढ़ंदी आहे आइन सही ऐं या जेकॾहिं को कानून ठहियो आहे त उन कानून खे पढ़ी आइन में ॾिसंदा आहिनि त उनजी का तशरीह आइन सां थिए थी या आइन सां उहो कानून टकराव में आहे। सो इन जे करे मां सम्झां थो त इहो मामिलो हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां गिंजड़जी वियो आहे उहो ईंदड़ ॾींहनि में मुंझारा पैदा अञा वधीक मुंझारा पैदा थींदा। हाणे तव्हां ॾिसो त चीफ इलेक्शन कमिश्नर जेको आहे घुराए छॾियो आहे अटॉर्नी जनरल खे त अचु तूं असांखे ॿुधाए त कहिड़ा माण्हू आहिनि जेके वोट ख़रीद करण लाइ पैसा था खणी घुमंदा वञनि इस्लामाबाद में। जी बिल्कुलु। हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी हाणे छिकत हाणे शुरू थी वई आहे जंहिंमें अटॉर्नी जनरल वटि हाणे कहिड़ो सबूत आहे, अटॉर्नी जनरल हाणे कहिड़े तरीक़े सां वेही जेको आहे सो इहो साबित कंदो त मां बराबरि मूंखे ख़बर आहे त फलाणा माण्हू जेके आहिनि वोट था ख़रीद कनि, जेके उन्हनि माण्हुनि जा नाला थो खणे उहे माण्हू सुभाणे नोटिस मोकिले छॾंदसि डेफेमेशन जो। बिल्कुल सही मामलो माना वेंदो इहो वधीक कॉम्प्लिकेटेड थींदो। अच्छा ख्वाजा नवीद साहब, आप कैसे देख रहे हैं जो शाह बोस्तो साहब कह रहे हैं कि फ़कत ये आइनी एक मामला था जो आइनी हद तक रहना चाहिए, अब जो मामले हैं वो सुप्रीम कोर्ट में सियासत डिस्कशन हो रही है, होते हुए नज़र आ रही है, कि आप कैसे देख रहे हैं इस तमाम तर मामले को? बोस्तो साहब ने माशाल्लाह बहुत ही अच्छा एनालिसिस किया है, मैं इनको सलाम पेश करता हूँ। बिल्कुल इनकी दुरुस्त बात है, मैं इनके साथ बिल्कुल एग्री कर रहा हूँ। असल में बात यह है कि जिस तरह शाह बोस्तो साहब ने बताया कि सुप्रीम कोर्ट कोई कानून साज अदारा नहीं है। सुप्रीम कोर्ट एक तो फैसले करता है, दूसरा इंटरप्रिटेशन करता है जी। अच्छा, अब क्या है कि इन्होंने जो रेफरेंस दाखिल किया, ठीक है, रेफरेंस की प्रोविजन उसमें है, लेकिन आप रेफरेंस के जरिए जो है सुप्रीम कोर्ट में उसे कानून साजी के ऊपर नहीं ला सकते कि वो कानून बनाए। अब ये काम पार्लियामेंट का था कि वो आपस में तय करें, और पता नहीं तय भी क्या करें, वो ऑलरेडी है भाई, सीक्रेट बैलेट है या ओपन बैलेट है, ठीक है, ये प्रोविजन ऑलरेडी आइन में दी हुई है। तो अगर अब ये उसको ओवरराइड करना चाहते हैं या उसको तब्दील करना चाहते हैं तो इन्हें चाहिए कि असेंबली के अंदर करके आते। अब एट ए टाइम असेंबली में भी बिल पेश किया जी, इधर ये सुप्रीम कोर्ट में रेफरेंस भी कर दिया, ऑर्डिनेंस भी आ गया जी। तो ऑर्डिनेंस आया तो हमें बिल वगैरह तो पेश ही नहीं हुआ जी। तो अब इस तरह से जो है आईनी बहरान पैदा होने का इम्कान तो है, लेकिन बहरहाल सुप्रीम कोर्ट चूंकि इज सीज्ड ऑफ द मैटर, और हमारे मुल्क की रिवायत यह है कि जब सुप्रीम कोर्ट का फैसला हो जाता है तो अल्लाह के फजल करम से मतलब हम सब लोग उसके ऊपर अमल दरामद करते हैं। तो अब लेट अस सी कि सुप्रीम कोर्ट इसमें क्या फैसला देता है। अब ये जजेस जो समाअत के दौरान अपने रिमार्क्स पास करते हैं तो ये कई दफा एक्सप्लेन किया जा चुका है कि वो रिमार्क्स जो होते हैं वो जजमेंट नहीं होती, वो बेसिकली सवाल जवाब जो वकला के साथ हो जाते हैं। बिल्कुल सही। तो बाज़ औकात वो कोई जज इस तरह का रिमार्क पास करता है, दे गिव फूड फॉर थॉट टू द लॉयर्स प्रेजेंट इन द कोर्ट, कि वो उसको सुनकर उसका कोई जवाब दें जी। और जो जज बेंच में बैठे होते हैं वो आपस में बहुत कम गुफ्तगू करते हैं, तो जिस जज के जहन में कोई क्वेरी आ रही होती है तो वो सवाल फेंक देते हैं लॉयर्स के ऊपर, ताकि वो जब उसको एक्सप्लेन करेगा तो दूसरे तमाम जज साहबान भी सुन लेंगे, जो फुल बेंच या लार्जर बेंच होते हैं। तो इसमें भी यही पोजीशन है कि उन रिमार्क से
मीडिया एकदम हाइप क्रिएट कर देता है। ठीक। अच्छा अच्छा ख्वाजा साहब, आप ये बताइए कि ये जो तमाम तर मामले हमें नज़र आ रहे हैं, आप नहीं समझते कि इससे सेनेट के जो इंतखाबात होने वाले हैं वो खुद कंट्रोवर्शियल बनते हुए नजर आ रहे हैं? नहीं सर, कंट्रोवर्शियल तो इंतखाब नहीं होगा, मतलब वन मैन वन वोट है। अब वो चाहे खड़े होकर दें चाहे बैठ के दें, सीक्रेट बैलेट से वो तो वही रिजल्ट जो डब्बे में से निकलना है वही निकलना है। ठीक है। अब ये खड़े होके वो हैंड काउंटिंग होगी, लेकिन देखिए सेनेट के इलेक्शन में इस मुल्क में पहले ये हो चुका है कि जब वो बैठकर गिनती करवाते थे जी तो और होती थी, जब खड़े होके करते थे जी, तो बिल्कुल जी बिल्कुल। तो जब उठक बैठक और फिर जब ये पैसों का लेन देन इतना आम हो गया है कि कोई कहता है स्पीकर के कमरे में दिए गए, किसी ने कहा परवेज खटक साहब के कहने से दिए गए, किसी ने कुछ कहा। ठीक। इतने इल्जामात हैं। ठीक है। मेरा जाती ओपिनियन ये है, सुप्रीम कोर्ट ने जो फैसला करना है, मैं भी बतौर वकील एक राय रखता हूँ जी, और एक सिटीजन होने की हैसियत से मेरी राय ये है कि ओपन बैलेट होना चाहिए। अच्छा, ओपन बैलेट, चले ठीक है। ठीक है। अच्छा शहाब वस्तु साहब, हाँ वे आउट छा है इन तमाम तर मामले जो वे आउट छा निकिरंदो अवां नज़र में? इन जो वे आउट सुप्रीम कोर्ट के घुर्जे इन ते जल्दी फैसलो करे जी, ऐं जेका भी आइनी पोजीशन है वह वाज़े करे छॾे। जेको कम आहे इलेक्शन कमीशन जो जी, वो इलेक्शन कमीशन पंहिंजो कम करे, छाकाणि त इहो मामलो जेको आहे उहो बेसिकली आइनी मामलो आहे। जेकॾहिं तव्हांखे ओपन बैलेटिंग कराइणी आहे त तव्हांखे उनजे लाइ सिधो सो रस्तो आहे त तव्हां आइनी तरमीम कयो। आइनी तरमीम करण लाइ अपोजिशन सां इमरान ख़ान खे गॾु वेहणो पवंदो। जेकॾहिं अपोजिशन सां इमरान ख़ान साहब बग़ैर अपोजिशन सां वेहण जी उहो सम्झे थो त मामला सुप्रीम कोर्ट जे कंध ते जेको आहे सो रखी करे सघंदुसि, त इहो वॾो हिकिड़ो मां सम्झां थो त अलमियो हूंदो। छाकाणि त सुप्रीम कोर्ट जो कमु इहो कोन्हे। सुप्रीम कोर्ट जो कमु सिर्फ़ु आइन जी तशरीह करणु आहे ऐं अॻिते हली इहो मामिलो जेकॾहिं तकरारी थिए थो तो वरी भी कौमी असेंबली में उन तरमीम वारो मामलो वो थींदो। वॾी महिरबानी शहाब वस्तो साहब, ख्वाजा नवीद साहब, असां ॿिन्ही मौज़ूअ में वञण जी वॾी महिरबानी। अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिन सां गॾोगॾु अहिड़ो कोई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।